सुलेमान आ जाओ। क्या कर रहे हो तुम? मैं काम कर रहा हूँ। बेटा पहले ये ड्रम देख लो और फिर ये ड्रम गिन के इसको लोड कराने हैं। ये करें आप। बाबा तू छा तो पियो करी यार, चाय में इतनी देर थी दिया वन वन थोड़ो न कर। चाचा चाचा अरे बे तो की छा हलन बाबा? खैर लगो पिया ता बुधायो खुश आयो? अलाज करम लगो पिया। ये चाचा खाली चाय था पियो? पुट ये चाय पानी काफी आ। असा केक बिस्कुट जी अयाशी नथा करे सब। अयाशी थोड़ा ही तो चवा चाचा, मां तो मामूली केक बिस्किट जी गाल पे गई। छडियो न गाल के, हरू भरू असा के आदत थी पई। यो तो जुल्म आ चाचा। ता यूनियन सा छो न था गलायो? आखिरकार ता इन फैक्ट्री के 3 साल दिना आहिनि चाचा। छड पुट, उन्हनि सां कहिड़ी ॻाल्हि कयां? इहो ई चाचा त तव्हां खे सुठो मुआवज़ो मिले हाणे। पुट मूं जहिड़ा पोड़ा इन यूनियन जे करे ही इन फैक्ट्री में कम करे रहिया आहिनि। हाणे मां छा उन्हनि सां गिला कयां? असां लाइ एतिरो ई काफ़ी आहे। जेकॾहिं इहा यूनियन न हुजे आ त असां कॾो को फारिग थी वञूं आ। हा चाचा, इहो त तव्हां बराबरि सही था चओ। मां यूनियन सां ॻाल्हायां थो। मूं वटि हिकु सुठी तजवीज़ आहे। उन सां यूनियन जो ॿार बि हल्को थींदो ऐं तव्हांजो बि फ़ाइदो थींदो। कहिड़ी तजवीज़ आहे? चाचा तजवीज़ इहा आहे त तव्हां हिन यूनियन खां हटी करे हिकु पंहिंजी तंज़ीम ठाहियो जेका ख़ुदि मुख्तियार हुजे। जी हा, ऐं हुन तंज़ीम में उहे माण्हू हुजनि जेके हिन फैक्ट्री खे 20-25 साल ॾेई चुका आहिनि ऐं उहा तंज़ीम हिन यूनियन खां आज़ाद हुजे, पंहिंजा फ़ैसला पाण करे, ऐं तव्हां मां ई को उनजो हिकिड़ो सदर हुजे। इहो कीअं थो थी सघे? चाचा थी तो सघे, बिल्कुल थी सघे थो। तव्हां ॾिसो न चाचा, तव्हांजी हिते केॾी इज़त आहे। हे माण्हू तव्हांजो केॾो एहतराम कंदा आहिनि। चाचा मां त चवां थो त जंहिं बि हिन फैक्ट्री खे 30-35 साल ॾिना आहिनि उहो हिन तंज़ीम जो हिसो ठहे। ऐं चाचा मुंहिंजी नज़र में तव्हां खां बहितरीन उम्मीदवार को थी नथो सघे सदर लाइ। चाचा मां? जी चाचा तव्हां, ॿियो भला केरु थो खणी सघे एॾी वॾी ज़िमेदारी? हलो इहा तंज़ीम ठही वई, पर असांखे हिन जो छा फ़ाइदो थींदो? चाचा इख्तियार है, तव्हीं पंहिंजा फ़ैसला पाण करे सघो था। ऐं चाचा तव्हां जे लाइ भलो मवाद आहे। तव्हां जॾहिं चाहियो, जंहिं महिल चाहियो, चांहि सां गॾु केक बिस्किट ऐं ॿियो बि घणो कुझु जेको अव्हां चाहियो, जॾहिं चाहियो चाचा। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।